अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियो था त काज़िमंथर जाकीर ॿेलो बचाइण ऐं ॿेले जी ज़मीन ते पासर माण्हुनि जे कब्ज़े करण ख़िलाफ़ ठठ जागीर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि मोहम्मद बचल भुट्टो, महरम भुट्टो, मीर ओठो, सनत भुट्टो, वज़ीर कलोड़ो, गुलबार कलोड़ो, अकबर भुट्टो, सैफ भुट्टो, यूसुफ चूनो ऐं ॿियनि प्रेस क्लब काज़िमंथर जे एहतिजाजी मुज़ाहिरो करे राशि ॿेले खाते जे DFO ज़ीशान बंबरो, रेंजर रफ़ीक शेख, गार्ड असगर चांडियो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॿेले खाते जो DFO ज़ीशान बंबरो पैसनि एवज़ बासर माण्हुनि खे ॿेले में पोखियल वण वाढी कराए ॿेले जे सरकारी ज़मीन आबाद करण लाइ ॾेई रहियो आहे, जेका सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी तौहीन आहे। जॾहिं त ठठ जागीर ॿेलो 840 एकड़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंमां 300 एकड़नि खां मथे बासरनि खां 10 खां 15,000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां ज़मीन जा पैसा वठी कणिक पोखण जी इजाज़त ॾिनी वई आहे। जॾहिं त मालवंत माण्हुनि खां बि हज़ारें रुपया वठी वण बेलाया वञनि था। हुननि मुतालबो कयो त ॿेले खाते जे राशि DFO ज़ीशान बंबरो, रेंजर रफ़ीक शेख, गार्ड असगर चांडियो खे जल्द खां जल्द नौकरीअ तां बरतरफ़ करे केस दाख़िल कयो वञे ऐं अदालती हुकुमनि ते अमल कराए सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए वण पोखाए ॿेला आबाद कया वञनि, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। साईं तव्हां भली अचो, तव्हां ॾिसो सही त उहो वण वढे ऐं आबादी कई अथनि, जा पोखाए किथे थो। DFO त अचे ई कोन थो, जीअं असां प्रेस कया तीअं अचे ई कोन थो। पटेवाल आहे चांडियो साहिबु, उहो अचे थो, बसि इहो वठियो हुन बकराड़नि खां पैसा वरी रवानो थियो हलियो वञे। जेके वण आहिनि उन्हनि 20,000 रुपया एकड़ जा वठनि था, उन्हनि खां पोइ उन्हनि खे ॾियनि था त तव्हां आबाद कयो। इन जे करे असां बार बार एहतिजाज कया आहिनि, केरु कोन थो असांजी ॿुधे। असांखे ॿेलो इहो आज़ादु करायो वञे, वण बचाया वञनि, ॿेले खे बचायो वञे। माल आहे त माल उते पैसनि ते ॾेई छॾियो अथनि, उहे वाढी पिया कनि, वण खे वढियो, उनखे टारी पिया चाढ़ीनि हींअर ॿकरियुनि खे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।